रूह जे रणपट ते रहिजी वियल के मुसाफ़िर पखी जहिड़ियूं यादूं सहेड़ींदे नई टई जो तमामु भलोड़ शाइर ऐं लेखक ग़मगीन ग़ुलाम क़ादिर ख़ासकेली लिखे थो। हा, असां त उन रूहनि जे अणकुट रौलाकियुनि जा उहे गुमनाम थक आहियूं जिन जो सूर हर सदी जे सीने खां वठी सहकंदो पियो अचे। हा, असां त उन नेणनि जी अधूरी आस आहियूं जंहिंजा ख्वाब रुगो ख़ामोशीअ जी ख़ुदकशी थी वेंदा आहिनि। हा, असीं त उन बहारनि जो अधूरो भाकुर आहियूं जंहिंखे हर वक़्तु ख़िज़ां जी ज़र्द खंजरनि जो ख़्यालु मारींदो आहे। हा, असां त उन मुर्क जो विञायल वास आहियूं जंहिंजो हर हिकु अहसासु अॼु बि अखियुनि मां आलो थी उभरी रहियो आहे। असां त उन ॻोठ जी शाम जो उजामियल अक्स आहियूं जंहिं अंदरि ॿिनि प्रेमियुनि खे प्यार जी सज़ा ॾेई बेदर्दीअ सां ज़िंदा दफ़नायो वेंदो आहे। असां त उन ज़ख़्मी थियल पखीअ जो तड़पियल तसलसल आहियूं जंहिंजी चौंब में बचनि लाइ खयल दाणो बि दरबदरीअ जो दर्द बणिजी वेंदो आहे। हा, असां त उन माकोड़ीअ जो लताड़ियल लाश आहियूं जेका बेदयानीअ जे बार हेठां अची धूड़ में ई दॿिजी दफ़न थी वेंदी आहे। हा, पर असां उहो हरगिज़ न आहियूं। हा, पर असां उहो हरगिज़ न आहियूं जंहिंजी हर हक़ीक़त खे बेसुराईअ सां गॾु मुनाफ़िक़त जो मर्ज़ लॻंदो आहे।